शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन पारां मुतालबनि जी मनताला यूनिवर्सिटी जे गेट आॾो धरणो हंयो पियो। इन मौक़े ते यूनिवर्सिटी जे इंतिज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी पिणु खड़ी वई। मीर ख़ान ज़रदारी यासिर सरहे ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 110 मुलाज़िमनि जी 3 महीननि खां पघारूं रहियल आहिनि, जेकर उन्हनि खे अदा करे कचनि मुलाज़िमनि खे कानून तहत कंफर्म कयो वञे। DPC विहारे प्रमोशन ॾिना वञनि, कॉन्ट्रैक्ट मुलाज़िमनि खे कॉन्ट्रैक्ट पीरियड लेटर ॾेई उन्हनि जूं पघारूं जारी कयूं वञनि ऐं ॿिया मसइला हल कया वञनि। इन मौक़े ते यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार ऐं ज़रदारी हाउस जे तर्जुमान शेरबाज़ मज़ारी मुलाज़िमनि सां ॻाल्हियूं करण लाइ पहुची विया। सॻी भरिसां ॻोठ लालड़नो चैनो जे रवासनि पारां बासर जे चुच ते पुलिस जी बिलाज़ावाज़ चढ़ाई ऐं घरनि मां फुरट ऐं भंजा ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अवामी आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इमदाद चने ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल राति SHO ख़ान वाहण, मंज़ूर अली जतोई, SHO मोहम्मद चना, शौकत गबोल बासर जे वंगार वंदे चोरीअ जो कूड़ो ड्रामो रचाए चादरनि जो दिवालीअ जो तक़दुस पामाल कंदे घरनि में घिरी भञ-डाह करण बैदि फुर लुट करे रोक रक़म, सोना ज़ेवर, क़ीमती कपिड़ा ऐं चोपायो माल खणी विया आहिनि। हुननि IG सिंध, DIG सखर, SSP ख़ैरपुर में वसवारनि खे अपील कई त पुलिस जे ज़ुल्मनि खां बचाए खेनि माल वापसि कराए तहफ़ुज़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk